अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया असांजो यूट्यूब चैनल अब्दुल सत्तार JC9। दोस्तों अॼु सिंधी ॿाराणी किताब मां सबक 6 पढ़ंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सीन ज़बर स बे ज़बर ब काफ पेशा को सबको छे ज़बर छहे वानून पेशा हूँ छहूँ सबक छहूँ बेवा पेशा बूटे ज़बर ट बूट हे ये जे रही ही बेवा पेशा बूटे ज़बर ट बूट अलफ मद आहे जे रहे नून ज़ेर ने आहे ने बूट ही बूट आहे ने सदवा पेशा सूफे ज़बर फ सूफ हे ये जे रही ही सदवा पेशा सूफे ज़बर फ सूफ अलफ मद आहे जे रहे नून ज़ेर ने आहे ने सूफ ही सूफ आहे ने तेवा पेशा तू ते ज़बर तूत हे ये जे रही ही तेवा पेशा तू ते ज़बर तूत अलफ मद आ हे जे रहे नून ज़ेर ने आहे ने तूत ही तूत आहे ने डे पेशा डू खे ज़बर ख डुख सीन पेशा सु खे ज़बर ख सुख सादा लफ सा फे पेशा फु साफ बेवा पेशा बू टये दे रटी बूटी काफवा पेशा कू कफ ज़बर क कूक सीनवा पेशा सू टे ज़बर ट सूट डुख सुख साफ बूटी कूक सूट। हाणे रवा पढ़ंदासीं। सबक छहूं बूट ही बूट आहिनि सूफ़ ही सूफ़ आहिनि तूत ही तूत आहिनि डुख सुख साफ़ बूटी कूक सूट। जी दोस्तों, तव्हां वीडियो ॾिठो, कीअं लॻो वीडियो तव्हांखे? उम्मीद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं दोस्तों वीडियो असांजो तव्हांखे पसंदि आयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर कयो त जीअं असां वधि खां वधि वरी तव्हांजे लाइ इन खां सुठा वीडियो ठाहे सघूं। तव्हांजे दोस्तनि जी असांखे सपोर्ट जी ज़रूरत आहे। महिरबानी।